खैरपुर जो मीर हो रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह के चईसी मां बरोच आहियां तालपुर आहियां हुसैन जो झंडो भी खोजो थम सेज भी कढां थो तू तो हुसैन जो बचड़ो आ तू तो सैयद आ तू छो थो पांजे सोने नाने हुसैन जो गम करी। रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मीर के जवाब ॾिनो मीर तो झंडो काठ जो हयो आ जेकॾहिं मुझे नाने रसूलुल्लाह जे शरीयत में ये झंडा ऐं मातम जायज़ हुजन हा तो काठ जा ठाया हन मां मोहम्मद राशिद सोन जो ठाया सभई जो सुभान अल्लाह। हुसैन जे बच्चन खे वधीक ख़बर आहे तव्हांखे ख़बर आहे न को कारा कपड़ा कई न को मातम कई। उन खां बाद में हजरत इमाम हुसैन के वध खां वध मोहब्बत पांजे बाबे अली सां हुई। अली भी शहीद आ चो सुभान अल्लाह। ॾाढे जो अली भी ॾाढे सभई अली भी इमाम हसन हुसैन ॿई पुट न ॿई खणी पीउ जो मातम कना त बाबू असांजो शहीद थी वियो। उन्होंने भी कोन कयो पर सभिनी खां वधीक अली अल मुर्तज़ा रसूलुल्लाह जे दुनिया मां फिराक खां पोइ चवे त मुझो महबूब मुखां धार थी वियो आहे मां भी जेकर कारा कपड़ा कया मां अली नबी पाक जो गम कया पिटिया कुटिया न अली कोन कयो हसन कोन कयो हुसैन कोन कयो इमाम ज़ैनुल आबिदीन कोन कयो इमाम मोहम्मद बाक़िर कोन कयो इमाम जाफर सादिक कोन कयो। अहल बैत जी पूरी तारीख़ भरी पई आहे। दोस्त अज़ीज़ मुहर्रम शरीफ में मुझा भा तव्हां इमामन जी याद ताज़ा कयो आलिम घुरायो कुरान पढ़ायो हुननि जा फज़ाइल बयान कयो उन्हनि जूं कमज़ोरियूं बयान न कयो हुननि जी बहादुरी बयान कयो। बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे सूर है गजा सूर है खड़ग खिलो लकन हणन धड़ धड़ल ते हाकारी निहणन किरल कंध नचन ऋण गजो राड़ो थियो। इमाम बहादुर हा या बुज़दिल हा? ॾाढे गल इमामन में दिलेरी हुई या कमजोरी हुई? बहादुरी बयान कयो हुसैन जी ज़ईफ़ी कमजोरी बयान न कयो हुसैन जी बहादुरी बयान कयो। ऐं तव्हां हरू भरू कारा कपड़ा करे उन्हनि जे महफ़िलनि जी ज़ीनत न बणिजो। उन्हनि जे महफ़िलनि में वेंदा हो अबू बकर खे गारियूं था ॾियनि हज़रत उमर खे गारियूं था ॾियनि हज़रत उस्मान खे घटि वधि ॻाल्हाइनि था ऐं तूं बीठो थो ॿुधी भत सुठो मिलई पोइ सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त भत ते पंहिंजो ईमान ख़राब न कंदा कयो। सहाबा जी जिथे तौहीन थिए उते कतई न वेंदा कयो। बेटा ऐसा फरमाए तो दूर तन्हीअ खां लॾे सुभान अल्लाह दूर तन्हीअ खां लॾे जंहिंजी नाही मुहड़ मलही रॾे पखातन पापिन खां परे परां अॾे हाणे छांग तन्हीअ जी छॾे जेके धना रहूं धार चरन।